पुलिस गिरी बंद करो। पुलिस गर्दी हमारे स्टाफ को हिरासत करना, हमारे स्टाफ मोहम्मद उमर को पैगाम सिंध न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। कराची NICVD अस्पताल जे मुलाज़िमनि सां थियल पुलिस गिरदी खिलाफ़ समूरी सिंध जी लारकन जे NICVD अस्पताल जे मुलाज़िमनि तरफ़ां बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ स्टाफ नर्सुनि जो चवणु हो त NICVD में कम कंदड़ स्टाफ नर्सुनि खे हिरासत करणु शर्मनाक जोॻो अमल आहे। कराची जे NICVD अस्पताल में पुलिस गिरदी जी सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कंदे चयो त अफ़सोस जो ख़िदमत एवज़े असां मथां पुलिस गिरदी वारे वाक़िए पेश अची रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां ऐं डायरेक्टर नदीम कमर खां मुतालबो कयो त कराची NICVD अस्पताल में नर्सुनि सां थियल पुलिस गिरदी जो नोटिस वठी संदसि मथां थियल कूड़ा केस ख़त्म कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।